बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब तारीफ़ूं उन पालणहार जे नाले सां जेको ॿिन्ही जाननि जो मालिक ख़ालिक पालंदड़ आहे। अस्सलामु अलैकुम, नमस्ते या अली मदद। काफ़ी ॾींहंनि खां पोइ अॼु सिंध जे उस्तादनि या घणे घुरनि जे हुकुम ते वरी हाल अहवाल करण हाज़िर थियो आहियां। मुंहिंजी पूरी लाइफ जवानी मूंखे फ़ख्रु आहे ऐं पंहिंजो पाण मुतमइन बि आहियां त सिंध जे उस्तादनि जे हक़नि जे लाइ, तइलीम जे लाइ राति ॾींहुं पंहिंजी नेक नियती सां बग़ैर कंहिं लालच जे, बग़ैर कंहिं चंदे जे, जिते बि उस्ताद खे तकलीफ़ पए थी, जिते बि को ख़ुशी जो मौक़ो हूंदो आहे, ग़मी जो मौक़ो हूंदो आहे, ऐं हुते पहुचंदो आहियां। छो त मूं बख़ुदा इश्क जी हद खां वधीक सिंध जे प्राइमरी उस्तादनि खे या सभिनी उस्तादनि खे चाहियो आहे। बाक़ी सर्विस जा चंद साल बता मुंहिंजी ख़्वाहिश आहे त सिंध जो प्राइमरी उस्ताद जेसि ताईं ख़ुशहाल न थींदो ऐं ख़ुशहाल थियणु खपे तेसि ताईं सिंध तरक़ी न करे सघंदी। ऐं अल्हम्दुलिल्लाह इहा जेका तबलीग आहे मुंहिंजी अलाह पाक जे पारां अॼु वज़ीर सिंध बि चवे पियो त जेसि ताईं प्राइमरी उस्ताद ख़ुशहाल न थींदो या उनखे सहूलियतूं न मिलंदियूं तेसि ताईं सिंध अंदरि तइलीम इनकलाब या सिंध अंदरि दुनिया अंदरि तइलीम जे ज़रिए इनकलाब ईंदो आहे। ऐं उन सिर्फ़ु प्राइमरी उस्ताद ई आणे सघे थो, छो त उनजो बेस प्राइमरी उस्ताद आहे। जहिड़ो बि हाल आहे, जेतिरो मूं कयो आहे ऐं पंहिंजी ज़िंदगी मां मुतमइन आहियां। सिंध जे प्राइमरी उस्ताद जी हिन पूरी ऐं 1993 तरक़ी इलेक्शन खटी आहे सदार ते, उन खां वठी अॼु ॾींहं ताईं कोशिश हूंदी आहे त उस्तादनि खे ख़ुशहाल ॾिसां, उन लाइ अमली कमु कयो वञे। ख़ाली ॿटाकूं लारूं पोइ कुझु दोस्त हरू भरू बि अलाए छो मूंखे ॻाल्हि अॼु ॾींहुं सम्झ में न आई आहे त मूं त कंहिंखां चंदो बि कोन वरितो आहे न, मूं त कंहिंखे नुक़सान बि कोन पहुचायो आहे। ऐं हमेशह जेके असांजी हिन तंज़ीम में 78 सालनि खां माफ़ियाऊं क़ाबिज़ आहिनि, जेके रिटायरमेंट ते उस्तादनि खां पैसा थियूं वठनि, जेके ट्रेज़री में उस्ताद खे फुराइनि थियूं, जेके हाणे मूं वटि को लफ़्ज़ ई न आहिनि, ऐं उहे हमेशह उनजो मतिलबु 80 जो उहो थधि जो ॿियो केरु न अचे। ऐं हिन दफ़ो ही अलाह पाक जी हिकु तरफ़ा हिकिड़ी नेमत आहे या हिकिड़ो मौजूदो खणी चइजे त प्राइमरी उस्ताद जी तंज़ीमी जेके गॾियल इलेक्शन पई थी हाई कोर्ट जी हुकूमत इंडस्ट्री डिपार्टमेंट पारां, पर ओचितो जॾहिं इलेक्शन वेझी आई त जेके मफ़ाद परस्त टोला हुआ उहे हिन इलेक्शन जो बाइकाट करे वञी पंहिंजी देगड़ी लई चाढ़ूं। हाई कोर्ट जी हुकूमत ते पेटल इंडस्ट्री डिपार्टमेंट में रजिस्टर आहे, इंडस्ट्री डिपार्टमेंट पारां हींअर इलेक्शन मुनक़द कई वई आहे, जंहिंजा पहिरियों मरलो तक़रीबन कंप्लीट थी चुको आहे। ऐं आउं त ईअं सम्झंदुसि त हींअर जेका पेट दफ़ा उहा पाक थी चुकी आहे। जेके बि धंधोड़ी माण्हू हुआ हुन पंहिंजो अलॻि वञी धोरो ठाहे पंहिंजी इलेक्शन पिया कनि, उते बि हुन 4 दफ़ा उस्ताद खां पैसा वरिता आहिनि। पर कुझु सुठा अहिड़ा कुझु अहिड़ा सुठा माण्हू आहिनि
माफ़ कजो दोस्त कॉल करे दी छा कयोसि विच में कॉल था कनि कुछ मफ़ाद परस्त कुछ सुठा माण्हू बि हुआ जेके हरू भरू वञी जिन गुज़िरियल 5 सालनि खां सिंधी उस्तादनि खे तबाह बर्बाद करे छॾियो आहे चवनि तंज़ीम तबाह करे छॾियो ऐं सिर्फ़ु उन्हनि पंहिंजा घर भरिया ऐं सिर्फ़ु उन ॾोकनि ते उस्ताद जा कम कया ऐं तंज़ीम खे नुक़सानु पहुचाऊं उस्ताद खे नुक़सानु पहुचाऊं उन इलेक्शन में हिसो वरितो अथनि इहो मूंखे ज़रूरु ॾुख आहे त हिकिड़ा सुठा माण्हू असांजे मने करण जे बावजूदि ऐं हींअर चवंदो पेट ॾो पाक थी वियो आहे त उनजो सबबु इहो आहे त जेके धंधोड़ी हुआ जेके शादियुनि खां क़ाबिज़ हुआ पाण भॼी हलिया तव्हांखे यादि हूंदो हिकिड़ो सिंधी हिकिड़ी पार्टी आहे जे कराची हैदराबाद में जीअं अक्सर था उहो बाइकाट कयो इलेक्शन जो ऐं उहो अॼु ॾींहुं उन ते उहो परेशान त हीउ असां ग़लति कयो अहिड़ी तरीक़े सां जॾहिं अलाह पाक खां मत खसींदो आहे न पोइ छॾे भॼी हलिया हाणे पेटनि पासे खे थी पर उन जे बावजूदि बि संजय उस्ताद साथियो जेका हींअर इलेक्शन थी आहे त उहे वरी साज़िशी माण्हू हिन असांजी हिन इलेक्शन में बि जेके इंडस्ट्री डिपार्टमेंट करे उन में बि इंटरफेयर करण जे लाइ पंहिंजो असर सुखो इस्तेमालु करे अंडरग्राउंड सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे ख़िलाफ़ु साज़िश मसरूफ़ आहिनि त हाजी शफ़ी सची जो 8 मई ते पीरियड पूरो थींदो उन खां पोइ इलेक्शन थी या गॾियल इलेक्शन थिए त जीअं जेका रही खे ई कसर आहे जेके सिंधी नौजवान उस्ताद आहिनि हाजी शफ़ी पंहिंजी ॻाल्हि कोन थो करे हाजी शफ़ी सिंधी उस्ताद जी थो ॻाल्हि करे त इनखे पंहिंजे रस्ते जो त हटाइण जे लाइ छो त मूं जेके हींअर असांजा बुज़ुर्ग रिटायर आहिनि ॿुधी कोन थो चवां जिन खे न मञियो बर्बाद कई बिल्कुलु ऐं जंहिंजे नतीजे में अॼु अल्हम्दुलिल्लाह सोम अल्हम्दुलिल्लाह उहो उन भॼी वञी पंहिंजी इलेक्शन कई मजबूर थी पिया त इनशाला मूंखे उमेद आहे जेका इंडस्ट्री डिपार्टमेंट जे तहत इलेक्शन थिए पई उहा आइनी आहे इलेक्शन आहे ऐं उनखे आइनी हैसियत मिलियल आहे बाक़ी जेके पंहिंजी अलॻि देगड़ी भले 10 इलेक्शन करे असांजो हुन सां को तालुक़ु न आहे कुझु दोस्तनि वटि आउं पाण हली बि वियुसि त खोदारा तव्हां जो माज़ी सुठो आहे तव्हां हरू भरू पंहिंजी उन्हनि माण्हुनि जे पोयां लॻायो उन जी इलेक्शन में सो वठो पिया जिन जो पंहिंजो ज़ाती मफ़ाद आहे जिन जी उस्ताद चवंदा का बि एजेंट ख़ुशहाली एजेंट शामिल न आहे गुज़िरियल 5 सालनि खां सिंधी उस्ताद खे बख़ूबी ख़बर आहे ख़ैर अलाह कंदो त इलेक्शन पंहिंजे मुदे अंदरि थींदी हाणे ॻाल्हि कयूं था दोस्त काफ़ी सुवाल पिया कनि त साईं मुंहिंजा मूं त 1 साल खन खां कोशिशि कई आहे त सिंधी प्राइम उस्तादनि खे सर्विस स्ट्रक्चर मिले पोइ दोस्त चवंदा त बाबा त हर एक ॻाल्हि असांजे मथो बि वेखाई 5 मिंट लाइव विझी मथो थो खाई अदा ऐं ॾिसो असां खरा खटा माण्हू आहियूं हर भर कंहिंजी ॿुधंदा कोन आहियूं जेको इज़त कंदो उन जी इज़त कंदासीं न कंदो पोइ मूं त ॿियो को कोन्हे छो त सोशल मीडिया ते फेसबुक फ्रेंड जो मतिलबु ई इहो आहे अॻिलो तव्हांजी इज़त करे तनक़ीद भले करियो तनक़ीद जी बि हिकिड़ी हद ई लिमिट हूंदी आहे हिकिड़ो माण्हू ज़ातियात ते लही बुग़्ज़ करे रखी कंहिंजो भंगारी बणिजी पोस्टूं रखे मुंहिंजे ख़िलाफ़ु अदा पोइ मूंखे हिकिड़ो था चइबो उन खां दोस्त तस्लीम करे उन खां ब्लॉक कंदो करणी मुंहिंजे वस में इहा ई ॻाल्हि आहे त हाणे या मुंहिंजो कंहिं दोस्त खे मुंहुं नथो वणे या आवाज़ु नथो वणे या चहिरो नथो वणे ऐं नथो वणा त उहो ख़ुदि ब्लॉक करे छॾे न ॿुधे बाक़ी हाल अहवाल कढी लाऊं 10 कलाक विया 5 कलाक विया कंहिंजे घर त कोन थो विया हर भरू दोस्त एतिरो साड़ सुठो कोन थो थिए ऐं उहे माण्हू जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु तनक़ीद कंदा आहिनि उनजे लाइ मूं 2017 में जदोजहद करे उनखे सतनों खे सॉरी रेगुलर करायो सिंधी प्राइम मिनिस्टर बग़ैर शर्त सोनो ॾिनूं ऐं हाणे बि अल्हम्दुलिल्लाह असां गुज़िरियल साल कोशिशि कई दोस्तनि सां गॾिजी जदोजहद कईसीं जदोजहद जे फल में सूबाई वज़ीर तइलीम साईं सरदार शाह सिरियस इन शइ जो नोटिस वरितो जंहिं सिंधी प्राइम मिनिस्टर जी सर्विस खे समरी CM खां मंज़ूर कराई पोइ समरी
स्ट्रक्चर कमेटी मंज़ूर कई जेका वज़ीर पारां जोड़ी वई हुई साईं गुलाम अली ब्राह्मणी जी क़यादत में जे यूनानिमसली तारीख़ में पिण दोस्त जे प्राइम जो सर्विस स्ट्रक्चर यूनानिमसली मंज़ूर कयो पोइ उन ते फाइनेंस खाते पारां की ख़दशो ऐं क्यूरी ज़ाहिर कई हुई त हिन ते प्राइम मिनिस्टर खे 17 मिंट त 34 अरब रुपया खचे था जॾहिं असांजो मुल्क 34 अरब ख़र्च वेंदा छो त असां 16 ग्रेड ऑलरेडी खणूं पिया असां 17 में हिकिड़ी इंक्रीमेंट जो फ़र्क़ु पवंदो थोरो बेसिक में बाक़ी फ़र्क़ु ईंदो पर हीउ 34 अरब त माना किथे तुक ई कोन हो पोइ वरी समरी ते ऐं गुज़िरियल हिकु साल खां असां साईं सरदार शाह जे सरबराही में कमु हलंदड़ आहे सेक्रेटरी साईं ज़ाहिद अली अब्बासी साहिबु जिन तमामु हिकिड़ी महिरबानी कई मिनिस्टर साहिब जे हुकुम ते हिकिड़ी बहितरीन कमेटी असांखे जोड़े ॾिनो जिन राति ॾींहुं असां कमु कयो अलहमदुल्ला कुझु उस्तादनि जे इलाही ज़िद जे करे जेको मूं पारां जेको मूं जेका पहिरीं शुरू में हिकिड़ी सर्विस स्ट्रक्चर बाबति समरी तयारु करे उन में हो 11 अरब फाइनेंशियल इम्प्लीकेशन छो त कूड़ कोन ॻाल्हाईंदो आहियां मुंहिंजी वॾी में वॾी ग़लती इहा आहे त न को कंहिं ते तुहमत हूंदो आहे न को कूड़ ॻाल्हाईंदो आहे जंहिंजो सभु माण्हू नाजाइज़ फ़ाइदो वठी मूंखे घटि वधि ॻाल्हाईंदा आहिनि उन जी हाणे मर्ज़ी आहे कॾहिं बि कूड़ी पॉइंट स्कोर कई मूंखे ज़रूरत ई न आहे छो त न को चंदे खोर आहे न को पैदागिरी आहे उहे जेके पैदागिरी आहे वॾियूं फूकूं ॾेई तहरीकुनि जे नाले ते करोड़ रुपया चंदो वठी कयो उन मां कोन आहियां मूं हमेशह पंहिंजी बची जी रोज़ी मां अॼु ऐं जेको ॻाल्हाइण तव्हां मुंहिंजो महसूसु कंदो हुओ मुंहिंजे ॻाल्हाइण में या त मूंखे फादर जी जो अटैक थियो हिबक हुई बख़ुदा उहो बि हिननि तहरीकुनि जे नतीजे में थियो हिन लॉन्ग मार्च जे नतीजे में थियो मूंखे हिकिड़ी बीमारी पैदा थी या बार बार ज़िक्र कंदो आहियां पोलीमाइसाइटिस उन खां पोइ मूंखे फादर जो बि अटैक थियो बीमारी ओकड़ हुई जेका हाणे उमिरि भर जेसिताईं लाइफ आहे इहा हलंदी रहंदी जीअं तमामु महांगो इलाजु हलंदो आहे मूंखे मुंहिंजी इंजेक्शन तव्हांखे कोन थो ॾेखारियां चवंदा आहिस्ता बार हाणे वरी अलाए छा थो को मक़सदु आहे मूंखे हर 15 ॾींहं इम्पोर्टेड ॿाहिरां इंजेक्शनूं ईंदियूं आहिनि उहा हिते घर ते लॻंदी आहे ॿाहिरी मुल्क में ईंदियूं आहिनि या जेके टेबलेट्स आहिनि तमामु महांगा दवाउनि जो इलाजु हले पियो सच पुछो त पोइ हाणे जियूं ई ॿिन्ही लाइ इन लाइ पिया कि त अलाह साईं उहो ॾींहुं ॾेखार सिंध जे प्राइम मिनिस्टर जो जल्द सर्विस